नाज़रीन, मोरो मां जानी जुमानी जी ख़बर है जेका अवां ताईं पहुचायूं पिया। मोरो में असिस्टेंट वेलफेयर डिपार्टमेंट यूनाइटेड पब्लिक स्कूल जे गॾियल सहकार सां बुनियाद मरसूस ऐं मौक़े हक़ जे उनवान हेठि हिकु शानदार तक़रीब जो अहतमाम कयो वियो, जंहिंमें एडिशनल डिप्टी कमिश्नर नौशेरो फ़िरोज़ मोहम्मद मुस्तकीम कुरैशी, सोशल वेलफेयर डिपार्टमेंट नौशेरो फ़िरोज़, डिप्टी डायरेक्टर मोहम्मद नईम मेमण, उस्तादनि, टीचर्स, प्रोफेसरनि, डॉक्टरनि समेत शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि, वालदेन, साहबिन ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते बुनियाद मरसूस जे तसवुर खे उजागर कंदे शागिर्दनि खे ॿुधायो वियो त क़ौमी ऐं मज़हबी वहदत केतिरी ज़रूरी आहे, जॾहिं त मौक़े हक़ जे सिलसिले में हक़ ऐं बातिल जे मौक़ी तारीख़, जिदोजहद ऐं क़ुर्बानीनि खे ख़िराज अक़ीदत पेश कयो वियो। यूनाइटेड पब्लिक स्कूल पारां अहिड़े प्रोग्राम जी मेज़बानी जो मक़सदु शागिर्दनि जी ज़हनी ऐं नज़रियाती नशोनुमा करणु हो त जीअं उहे पंहिंजी तारीख़ खां वाक़ुफ़ु थी सघनि। शागिर्दनि पारां इस्लामी तारीख़ ऐं इतिहाद उम्मत जे मौज़ूअनि ते तक़रीरूं कयूं वयूं, जॾहिं त स्कूल जे ॿारनि पारां यकजहती जे इज़हार लाइ मुख़्तलिफ़ टेबलोज़ ऐं मिली नग़मा पेश कया विया। उन मौक़े ते आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि, अॻुवाणनि ऐं तालीमी माहिरनि शागिर्दनि खे तलक़ीन कई त उहे तालीम सां गॾोगॾु पर समाज में तालीम ऐं नज़म व ज़ब्त जी अहमियत खे पिणु वधाइनि थियूं। मोरो जे अवाम ऐं तालीमी हल्कनि पारां असिस्टेंट वेलफेयर डिपार्टमेंट ऐं यूनाइटेड पब्लिक स्कूल मोरो जी हिन महिनत खे पिणु साराहियो वियो।